ॾिसो पिया पाण सिंध लिटरेचर फेस्टिवल में मौजूदु आहिनि। उते नौजवाननि जो तादाद तमामु घणो आहे। जिते मर्द मतिलबु वाइज़ मेल अचनि था, उते ई फीमेल्स जो बि तमामु घणो इंट्रस्ट आहे। गज़ल उमर असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां पाण पुछंदासीं त लिटरेचर फेस्टिवल में उन्हनि जो इंट्रस्ट कीअं डेवलप थियो ऐं इन लिटरेचर फेस्टिवल में खे ही कीअं ॾिसनि थियूं। प्लीज़ छा चवणु चाहींदियूं, कीअं तव्हांजो इंट्रस्ट डेवलप थियो इन लिटरेचर फेस्टिवल में ऐं अहिड़े क़िस्म जा लिटरेचर फेस्टिवल थियणु घुरिजनि या न, छा चवणु चाहींदी? सबका पहिरियों अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां पंहिंजी फैमिली सां गॾु हिते आई आहियां सिंध लिटरेचर फेस्टिवल में। ॾाढो मज़ो थो अचे। इन टाइप जा फेस्टिवल थियणु खपनि। नौजवान नसल लाइ ॾाढी सुठी शइ आहे। सच ॿुधायां त मुंहिंजो हस्बैंड मूंखे इंट्रोड्यूस करायो आहे हिन शइ खां। जी, मुंहिंजे हस्बैंड मूंखे वठी आया आहिनि। पहिरियां बि असां वञी चुका आहियूं 2-3 अहिड़े इवेंट्स में। हिते ॾाढो मज़ो थो अचे असांखे। ॾाढो सुठियूं शयूं आहिनि ऐं अहिड़े टाइप जा थियणु खपनि फेस्टिवल। मां पंहिंजे ॿारनि खे बि वठी आई आहियां इंट्रोड्यूस कराइण लाइ। त ॾाढो इंजॉय कयूं था, ॾाढो मज़ो थो अचे। इन टाइप जो फेस्टिवल थियणु खपे। तव्हां छा चवणु चाहींदियूं ॿियनि नौजवान छोकिरियुनि खे, लेडीज़ खे, हू बि इंट्रस्ट वठनि अहिड़नि क़िस्म जे फेस्टिवल्स में अचणु घुरिजे उन्हनि खे? जी बिल्कुलु अचणु खपे। नयूं नयूं शयूं असांखे इंट्रोड्यूस कराइनि था हिते। ॾाढो मज़ो आहे ऐं ॾाढियूं मतिलबु एजुकेशनल शयूं आहिनि जो बि हर हिसाब सां एंटरटेनमेंट आहे। फैमिली लाइ बि, नौजवान लाइ बि, छोकिरियुनि लाइ बि। त मुंहिंजी सजेशन इहा हूंदी त सभिनि खे अचणु खपे ऐं विज़िट करणु खपे ऐं नयूं नयूं शयूं सिखणु खपे। हिते अचण खां पोइ अव्हां जूं छा उमेदूं हुजनि थियूं? कुझु सिखण जे लाइ, कुझु नवनि माण्हुनि खे ॾिसण ऐं उन्हनि जी हिस्ट्री खे सम्झण जे लाइ छा चवणु चाहींदियूं? असां इन मां ॾाढो मतिलबु एजुकेशन जे हिसाब सां बि ॾाढो सिखियो आहे ऐं ॿियो कल्चर जे हिसाब सां बि हिते ॾाढो इंट्रोड्यूस करायो आहे तव्हां। त सभु कुझु मतिलबु मल्टी जो टास्क आहे हिते न। सभु कुझु मतिलबु मिले थो। ॾाढो सुठो आहे हिते।